दाहा ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं हितड़े सभु गूंगा ई ॿोड़ा आहिनि। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। बरसात त ख़त्म थी वई पर बरसाती पाणी नेकाल न थी सघियो, उल्टो गंदे पाणी जा गटर उथली पिया। दादू शहर जी गुतियल आबादी हेठां वारनि पीर मोहम्मद मुराद कॉलोनी, शहबाज कॉलोनी, मोंदड़ नाको, छिपा कॉलोनी, बागड़ी कॉलोनी, मारवी कॉलोनी, गुलजार कॉलोनी, नवाब कॉलोनी, गुलशन नूर कॉलोनी, कोड़ल शाह कॉलोनी, अजीजाबाद कॉलोनी, हुस्नाबाद कॉलोनी, मोहम्मद शाह कॉलोनी, बदराबाद कॉलोनी आसपास जे कॉलोनियुनि वार्डन इलाइक़नि बरसात सबबि घरनि में अञा ताईं बीठल। शहर जो ड्रेनेज सिस्टम नाकारा हुअण सबबि शहरी परेशानियुनि में मुब्तला थी विया। घरनि में हिकु बरसात जो मथां वरी गटरनि जो गंदो पाणी मुसलसल बीहण सबबि ख़तरनाक बदबू निकिरण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजी वयूं ऐं बरसात वधीक पई त घरनि छितियूं बि किरी पवंदियूं। इलाइक़े वासी इलेक्शनूं वेझो ईंदियूं आहिनि त सभु MNA MPA हिननि कॉलोनियुनि वार्डनि ॾांहुं रुख़ कंदा आहिनि, जॾहिं त दादू जी अवाम खे हुननि जी ज़रूरत पवंदी आहे त केरु बि अचण लाइ तयारु नाहे। गुतियल आबादी जी अवाम जी दाह बार बार शिकायतूं दाहूं त गुतियल आबादी हेठां वारनि इलाइक़नि खे न ड्रेनेज सिस्टम, न बिजली, न गैस, न रोड रस्ता बि ख़राब जेके सालनि खां ठहिया ई नाहिनि। गुतियल आबादी जी अवाम जी दाह ज़िले इंतज़ामिया दादू ऐं म्यूनिसिपल कमेटी दादू खे का बि परवाह नाहे। ब्यूरोक्रेट बंदि कमरनि में इजलास करे कमेटियूं जोड़े दादू शहर जे इंफ्रास्ट्रक्चर आड़ में सिंध हुकूमत ऐं बल्दियाती खाते सिंध समेत दादू जी अवाम खे बेवकूफ़ करण जो सिलसिलो सालनि खां जारी सारी आहे। दादू जो अवाम दादू जी गुतियल आबादी जी अवाम ज़िले इंतज़ामिया दादू ऐं म्यूनिसिपल कमेटी दादू खे चिता ॾिनो त गुतियल आबादी वारनि इलाइक़नि मां फौरी बरसाती ऐं गटरनि जो गंदो पाणी नेकाल न कयो त ईंदड़ इलेक्शन में चूंडियल नुमाइंदनि खे वोट न ॾींदासीं। गुतियल आबादी जो मुतासिर अवाम